आम ख़बर खां वाक़िया खे ॾींदासीं। सिंध पुलिस निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति रिपोर्ट पेश करे छॾी आहे। पुलिस पारां रिपोर्ट ह्यूमन राइट्स कमीशन खे पेश कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त प्रिया जी बाज़ियाबी लाइ मुल्तान, खाराल, बहावलपुर, रहीम यार खान ज़िलनि में ऑपरेशन थियो। रिपोर्ट मूजिबि प्रिया कुमारी बाबति ॼाण ॾियण लाइ 50 लख रुपया इनाम जो ऐलान कयो वियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त कुझु शकी माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, जिन खां जांच कई पई वञे। ही इंतहाई अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध पुलिस निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति रिपोर्ट पेश करे छॾी आहे। पुलिस पारां रिपोर्ट ह्यूमन राइट्स कमीशन खे पेश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ मुल्तान, खानेवाल, बहावलपुर ऐं रहीम यार खान ज़िले में ऑपरेशन कयो वियो आहे। रिपोर्ट मूजिबि प्रिया कुमारी बाबति ॼाण ॾींदड़नि लाइ 50 लख रुपया इनाम जो ऐलान कयो वियो आहे। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त कुझु शकी माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, जिन खां जांच कई पई वञे। अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध पुलिस निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति रिपोर्ट पेश करे छॾी आहे। पुलिस पारां रिपोर्ट ह्यूमन राइट्स कमीशन खे पेश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ मुल्तान, खानेवाल, बहावलपुर ऐं रहीम यार खान ज़िले में ऑपरेशन थियो। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंधी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, सिंध पुलिस निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति जेका रिपोर्ट पेश कई आहे, इन रिपोर्ट में वधीक छा चयो वियो आहे? निदा, सिंध हुकूमत जे जेको ह्यूमन राइट्स वारो खातो आहे उन पारां पुलिस खां प्रिया कुमारी जे हवाले सां बाज़ियाबी जे हवाले सां जेके कोशिशूं आहिनि उन मुतालिक़ पुलिस खां जेका तफ़सील तलब कया हुआ त उन हवाले सां संग्रार मां अगवा थियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी हवाले सां पुलिस जेकी कार्रवायूं कयूं आहिनि उन हवाले सां ह्यूमन राइट्स कमीशन खे पंहिंजी फीस रिपोर्ट जेका आहे उहा पेश करे छॾी आहे। उन प्रिया कुमारी जे हवाले सां ॻोल्हा बाबति ॿुधायो वियो त पंजाब जे मुल्तान, खानीवाल, भावलपुर ऐं रहीम यार खान ज़िलनि जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि सर्च ऑपरेशन कयो वियो। अहिड़ी तरह सां पुलिस पंजाब जे ॼाणायल जेके ज़िला आहिनि उन मुख़्तलिफ़ हंधनि ते पैनाफ्लेक्स, पंफ्लेट लॻाया आहिनि। गॾोगॾु पंजाब जे जेका अख़बारुनि में इश्तिहार शाया करे प्रिया कुमारी बाबति ॼाण ॾींदड़ खे इनाम ॾियण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां जेको रिपोर्ट में जेको इंकिशाफ कयो वियो प्रिया कुमारी जो मामिलो जेको उथारण जे हवाले सां सोशल मीडिया ते मुहिम हलाई वई ऐं मशहूर शख़्सियतुनि खे मुहिम हलाइण जे हवाले सां आमादाद कयो वियो हो। प्रिया कुमारी जे हवाले सां जेके इतला ॾींदड़नि खे 50 लख रुपया जेको इनाम ॾियण जे हवाले सां बि ऐलान कयो ऐं कुझु शकी माण्हू गिरफ़्तार करे उन हवाले सां ॿुधायो वियो त जांच जेका कई पई थी वञे। 22 शकी मदन जुज़ा जेके आहिनि उहे लमसुमाड़िया विया, जिन में 1300 माण्हुनि जी रिपोर्ट जेका आहे मजमूई तरह सां उहा नेगेटिव आई आहे। 9 जी जेका रिपोर्ट आहे उहा अञा रहियल आहे। त पंहिंजे तलान ऐं दौरनि ते पिणु इन हवाले सां जांच कई वई, तलाश कई वई। हुकूमत खे कानून लागू कंदड़ इदारनि जे मुख़्तलिफ़ जेका JIT रिपोर्ट आहे उन जे हवाले सां दौरनि जे हवाले सां सिफ़ारिश कई वई त केतिरा माण्हू गिरफ़्तार कया विया, केतिरनि माण्हुनि ते शक कयो वियो, केतिरनि माण्हुनि खां जांच कई वई। इन हवाले सां केतिरा ई अंगासर जेके आहिनि उहे पुलिस पारां ॿुधाया विया आहिनि। क्रिमिनल जेको प्रोसीजर आहे उन मुताबिक़ कहिड़ी कहिड़ी कार्रवाई कई वई इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते आगाही ॾींदे सिंध जे ह्यूमन राइट्स खाते खे ॿुधायो वियो आहे त जेको असांजो खातो आहे उन मुख़्तलिफ़ हवाले सां कार्रवायूं कंदे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां खे गिरफ़्तार करे उन्हनि खां जांच कई आहे। त इहे समूरी जेका कारकर्दगी रिपोर्ट हुई उन हवाले सां आगाही ॾिनी वई ह्यूमन राइट्स खाते पारां ऐं पुलिस जी कार्रवाई जे हवाले सां तफ़सील जेके आहिनि उहे जमा कराया विया आहिनि। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।